करे कराची है भाई साके सके संभाले वाली को कम नहीं है हां संभाले रखना चलो चलो उड़ा लाग आरो लाग खुला ला बस देखिए ये तो बम हाथ से बेटा ये मकान है था रख सही व्यो रगो ओके ठीक है पापा मत को ना और तेरे को ना देखियो को छिकड़ पड़ गयो इधर रखो दे इधर रखो पूरा रखो बाबा सही पैर रखो पूरा रखो भैया चक्कर मत थोड़ो कोई बकरी को कोई कर ना ना ये दादा नो दादा बड़ा लगे वो करते क्यों बाबा ये व्हीलचेयर ता के तो साफा चाहिए तेरा यार कुर्ब करे चली हेलो है ना सदाई खुश हो बस दुआ कयो अल्लाह रसूल सदाई खुश अल्हम्दुलिल्लाह जी जी बीहर जेमल कराची वठी कराची में वठी हलंदा ता के दुआ कयो घर भी ॾिठी जी सब शइ ॾिठी जी जी अरे जेमल कराची जी अल्हम्दुलिल्लाह साईं तांजो नालो छा है मुर्शिद फिदा हुसैन शाह वलद गुलाम नबी शाह साईं सैयद बादशाह साईं फोन कई त बाबा मूंखे व्हीलचेयर खपे सो अॼु 28 ते जेको आहे पंहिंजो बरोज़ अंगारो 2023 रमज़ान मुबारक जे हिन बाबरकत महीने जी 6 तारीख़ ते अॼु मुर्शिद साईं खे जेको आहे हीअ व्हीलचेयर फिदा हुसैन शाह के मुर्शिद साईं फिदा हुसैन शाह साहब खे व्हीलचेयर पहुचाईसीं अल्हम्दुलिल्लाह ख़िदमतुनि जो सिलसिलो जारी आहे इंशाअल्लाह ताला जारी सारी पंहिंजो अज़म जेको आहे उहो इंसान ज़ात जी भलाई इंसान ज़ात जी ख़िदमत आहे हर ज़ुल्म सां बिगावत आहे न झुकिया आहियूं न विकिया आहियूं न वरी असांजा हौसला जेके न उहे पस्त न आहिनि थिया बज़ाहिर जेके शयूं तव्हांखे नज़र अचनि थियूं बिल्कुलु मामलात उन जे उबतड़ आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला हौसले सां अॻु खां वधीक मज़बूत थी उभरिया आहियूं ऐं हिन खां बाद में बेवा आहिनि जिन खे असीं जेको आहे राशन पहुचाइण वञूं था अल्हम्दुलिल्लाह अॼु जी असांजी प्रोग्राइस आहे ऐं पंहिंजो पाण खे ॿिए माहौल मां कढी करे ख़िदमतुनि जे तरफ़ आया आहियूं इंशाअल्लाह ताला पंहिंजी ख़िदमतुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं।